अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HPS न्यूज़ में खुशामदीद। आपको ताज़ा तरीन सूरत हाल से अपडेट करते चलें। जोही थाने की हदूद गाँव चारों के रिहायशी मुसम्मत सतबराई ख़ास के लिए अपने मासूम बच्चे को अस्पताल में इलाज करा के वापस जाते हुए डाकुओं के हाथों यरगमाल, जबकि खातून को जिनसी तशद्दुद का निशाना बनाया गया। जबकि ख़ास के लिए बिरादरी की ख़वातीन समेत मर्दों का एहतजाजी मुजाहरा। हिते खां वञूं पिया रीटू शाख ते हिते टे ॼणा आया औज़ारनि सां। पोइ मां रड़ियूं कमु मुंहिंजी घरवारी खे वरी ज़ोरी पिया हथ हलाइनि। पोइ हुननि वटि औज़ार हो, मां रड़ियूं कमु। पोइ हुनजे हिकिड़े खे ॿुट सां ज़ोरी मूं वरी घरवारी लाथो आहे। पोइ हिकिड़े खे सुञाणा सभु अची विया। पोइ खे ॾेखारणु आयासीं, हितां वञूं पिया। वञण सां तीन वाट ते डीटू शाख ते असां सां टे आया औज़ारनि सां। पोइ बि साइकिल मोटर ते हा, असांजी साइकिल मोटर ते अॻु झले असांखे पहिरियां धमकियूं ॾिनियूं अथनि। चए असांखे गाॾी ॾियो, असां गाॾी न पिया ॾियूं। मुंहिंजो मुड़ुसु न पियो लहे। हिकिड़ो कालू ख़ासि के लिया, ॿिया हिन सां लोफर घणा गॾु घुमनि था। हे असांखे पहिरियां बि धमकियूं ॾींदो आहे। वरी हुन कल्ह त माना सफ़ा सरियाम असांखां गाॾी फुर पियो करे। बसि ईअं ई चवंदो असां टाकियूं कोन्हनि, असां पाणी भरणु वेंदासीं, असां सां चर्चा कंदो आहे, असां सां ख़ाली पिली ऐं वेर पियो आहे।